डीआईजी सखर सैयद पीर मोहम्मद शाह ऐं संदन जे भाउ एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह ईद उल अज़हा जूं पुरमसरत घड़ियूं पंहिंजे शहर मदई जी वासियुनि सां गॾु गुज़ारियूं। ईद नमाज़ बैदि मदई जी शहर तोड़े पसगरदाईअ मां सवे सियासी समाजी अॻुवाणनि अदीबनि दानश्वरनि सहाफ़ियुनि तोड़े मदई जी शहर सां तालुक़ु रखंदड़ दीवान बिरादरी जे मुअज़्ज़िज़ीन मदई जी हाउस ते पहुची सैयद पीर मोहम्मद शाह ऐं संदन जे भाउ एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह सां ख़ुशूसी मुलाक़ातूं करे संदन खे ईद मुबारक ॾिनी। शहर जे समाजी अॻुवाणनि पीर मोहम्मद शाह सां मुलाक़ात करे शहर जे समाजी बुरायुनि बाबति पिणु संदन खे आगाही ॾिनी। जंहिं ते डीआईजी सखर सैयद पीर मोहम्मद शाह चयो त मदई जी शहर मुंहिंजो पंहिंजो शहर आहे। हिन शहर सां मुंहिंजूं कई यादूं वाबस्ता आहिनि। हिन चयो त शहर मां समाजी बुरायुनि जे ख़ात्मे जे सिलसिले में मुंहिंजो हर शहरीअ सां मुकमल